स्टेज ते वेठल पालका एजुकेशन साईं फैज़ुल ढूई साहब, हेड मास्टर साईं अली अकबर चालू साहब ऐं नंढड़े वधू ॾाढा प्यारा माण्हू। अस्सलाम वालेकुम। साईं नूर अहमद ॻाल्हियूं करे हो, हाणे शोर करियो पिया था, हाणे आवाज़ आहे खिलाया थो, खिलंदा रोईंदा, खिलंदा खिलंदा रोईंदा, सवाल थो पुछां तव्हां खां, खिलंदा? अच्छा, हाणे लतीफ़ो आहे उन थोरो गौर सां ॿुधिजो, न खिलिया त पोइ रोए थी, ठीकु आहे? हिकिड़ो उस्ताद हो, जंहिं ॿारनि खां पुछा कई उहो कहिड़ो जानवर आहे जंहिंखे ॾंद कोन्हे? छा कहिड़ो जानवर आहे जंहिंखे ॾंद कोन्हे? मुंहिंजो सफ़ा जाल ॿारो पुट में वेठो हो, उनजो साईं हा ॿुधाए थी, हा ॿुधा ॾिस नानी खे ॾंद आहिनि। त हाणे ऐं खिलाइजे सही, तव्हां तकरीर कयो तव्हां ज़बरदस्त। ऐं हिन बराड़ी जे प्रोग्राम जे हवाले सां साईं अली अकबर चांजो ॾाढा तमरो चुबारो आयो ऐं नंढी छोकिरियूं छोकिरा गॾु विहारे